छाछरो खां मुबारक रिंद रोड जी हालत ख़राब होने खिलाफ इलाके वासियुनि पारां एहतजाजी मार्च करे नारेबाज़ी कई वई। रहवासियुनि मुबारक रिंद जादिम झंझी सालो भीड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में मुबारक रिंद खां 15 किलोमीटर पैदल मार्च करे राजूड़ो स्टॉप ते धरणो हयो। इन मौके ते अॻवान ॻाल्हाईंदे चयो त छाछरो खां मुबारक रिंद रोड जो मुफ़ासिलो 35 किलोमीटर आहे, पर रोड तबाह हुअण करे 2 कलाकनि में तय थिए थो। जॾहिं त रोज़ हादसा मामूल बणियल आहिनि, केतिरनि माण्हुनि जूं क़ीमती हयातूं रोड जो खाज बणिजी विया आहिनि। रोड 15 खां 20 साल अॻु ठहियो, अॼु बर्बाद तबाह बिल्कुलु थी वियो आहे। असां रैली हिन जे लाइ कढी आहे, असांजी जेकी बि आला हुकाम आहिनि MP MNAs वग़ैरह खां, त असांखे रोड जल्द खां जल्द ठाराए ॾिनो वञे। जीअं त जॾहिं बि हू ईंदा आहिनि वोट वग़ैरह वठण, त उन्हनि जी गाॾियूं लग्ज़रीज़ वग़ैरह हूंदियूं आहिनि, उन्हनि जे करे उन्हनि खे महसूस ई कोन थींदो आहे रोड जी छा हालत आहे। उहे ईंदा बि हिकिड़ो ॾींहुं आहिनि। असां सिर्फ़ु इन लाइ रैली कढी आहे त जीअं त असांखे हर तकलीफ़ आहे थरपारकर में, पर ख़ासि करे हिन 75 किलोमीटर में जेको रोड आहे छाछरो खां मुबादर खां हयात हाले पोटो ऐं दादियूं तड़ ताईं बिल्कुलु रोड जी हालत रहम जोगी आहे। पर असीं ईअं सम्झूं था त असां MP MLA जे मथां जेको वोट ॾिनो रहम कयो, उहो असांजे गले में अॼु ईअं सम्झो त कहर नाज़िल थी चुको आहे। हुननि जो त रोड जी जल्द मरम्मत कराई वञे, ॿी सूरत में जदोजहद वधीक तेज़ कई वेंदी। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे मरकज़ी नायब सदर ऐं सिंध असेंबली जे पार्लियामेंट लीडर हलीमा दिल शेख चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत अवाम खे गुरबत खां कढण लाइ केतिरा ई प्रोग्राम शुरू कया आहिनि। 11 जनवरी खां आम शयुनि जा अघ मुक़ररु करे सब्सिडी ॾिनी वेंदी, त जीअं आम माण्हू घरेलू शयूं सस्ते अघ ते ख़रीद करे सघनि। हुन चयो त सिंध जे दावेदार PP हुकूमत मलिर समेत सॼी सिंध खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। मलिर प्रेस क्लब जे नवनि चूंडियल उहिदेदारनि खे मुबारक ॾियण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे हलीमा दिल चयो त ईंदड़ महीने तेल जी क़ीमतुनि में घटिताई आंदी वई। महांगाई ते कंट्रोल करण लाइ प्लान जोड़ियो आहे। इन मौके ते मलिर प्रेस क्लब जो सदर मीर जुल्फ़कार अली मोहम्मद गबोल, PTI डिस्ट्रिक्ट काउंसिल जो सदर कादिर बख्श कलमती, DMC जो सदर एजाज सवाती, मोइज़ बलोच, तारिक बलोच, अली मीरजत ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। काज़ी अहमद में हिकु ॾींहं वारी मुफ़्त जनरल मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंजो इफ़्तिताह वज़ीर आला सिंध जे ख़ासि मददगार पीर नूरुल्लाह कुरैशी कयो। तक़रीब ख़िताब कंदे पीर नूरुल्लाह कुरैशी चयो त असां इंसानज़ात जी ख़िदमत ते यकीन रखूं था। यंगस्टर वेलफेयर ग्रुप काज़ी अहमद पारां अवामी भलाई लाइ कयल ख़िदमतूं साराह जोगियूं आहिनि। कैंप में कैंसर, हॾनि, चमड़ी, ॿारनि, छाती, दिमाग़, दिलि, अखियुनि, ॾंदनि जे बीमारियुनि जी 12 खां वधीक माहिर डॉक्टरनि 6000 खां मथे मरीज़नि जो मुफ़्त चकास करे खेनि दवाऊं ॾिनियूं। कैंप में MPA चेयरमैन पब्लिक अकाउंट्स कमेटी गुलाम कादिर चांडियो, चेयरमैन ज़िला काउंसिल शहीद बेनज़ीराबाद जाम तमाची उनड़, चेयरमैन टाउन कमेटी काज़ी अहमद जाम, आफ्ताब अली उनड़ ॿिनि जो ख़ासि ताउन रहियो। मलिर में कॉन्फ्रेंस पार्टी जे 50 खां वधीक कारकुननि पार्टी जी मेंबरशिप तां इस्तीफ़ाऊं ॾेई क़ौमी धारा में शामिल थियण जो ऐलान कयो ऐं रैली पिणु कढी, जेका भैंस कॉलोनी खां थींदी मलिर प्रेस क्लब पहुती। इन मौके ते कामरान अबड़ो, बख़्तुल्लाह जतोई, हमीद मल्ला ऐं ॿियनि क़ौमी धारा में शामिल थींदड़ कारकुननि पाकिस्तान जिंदाबाद जा नारा हंया। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कामरान अबड़े, बख़्तुल्लाह ऐं ॿियनि चयो त उन्हनि अॼु जस्कम खे ख़ुदाफ़िज़ चई क़ौमी धारा में शामिल थियण जो ऐलान कयो आहे। अॼु खां पोइ उन्हनि जो जीअं सिंध सां को वास्तो न हूंदो, हू हाणे पाकिस्तान जी सियासत करणु चाहिनि था ऐं पंहिंजी पाक आर्मी सां गॾिजी हर माज़ ते पंहिंजे मुल्क जे दिफ़ा जी जंग विढ़ंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।